अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु पढ़ूं था स्क्वायर्स। ठीकु आहे। स्क्वायर्स छा हूंदो आहे? स्क्वायर जेकॾहिं मां कुझु नंबर्स लिखां, जीअं मां खाॿे पासे लिखिया आहिनि 1 पावर 2, 2 पावर 2, 3 पावर 2, 4 पावर 2 ऐं सो ऑन कंटिन्यू 5 पावर 2, 6 पावर 2, 7 पावर 2, माना इहो कंटिन्यू रहंदो। त इन खे कुझु हिन तरीक़े सां सॉल्व करे सघिजे थो। त 1 पावर 2 जो मतिलबु आहे 1 मल्टीप्लाई बाय 1, यानी पावर 2 जो मतिलबु हूंदो आहे उहो जेको बेस आहे उहो पाण में 2 दफ़ा। तव्हांखे ख़बर आहे त जेको हेठियां नंबर हूंदो आहे उनखे चइबो आहे बेस, ऐं जेको मथे पावर हूंदो आहे उनखे 2 जीअं पावर आहे त हिनखे चइबो आहे पावर या एक्सपोनेंट। त जेतिरो ई पावर हूंदो ओतिरो बेस पाण में मल्टीप्लाई थींदो। हाणे 1 जे मथां पावर 2 त पाण में 2 दफ़ा थींदो, 2 जे मथां पावर 2 त पाण में 2 दफ़ा, 3 जे मथां पावर 2 त पाण में 2 दफ़ा, ऐं 4 जे मथां पावर 2 त पाण में 2 दफ़ा ज़रब थींदो, ऐं सो ऑन हूंदो, कंटिन्यू हूंदो। इहो जेको बि नंबर अचे 100 पावर 2 हूंदो त 100 पाण में 2 दफ़ा ज़रब थींदो। हाणे 1 टाइम 1 इज़ 1, ॿिॾूं 4, टिटकी 9, 4 चौं 16, ईअं अगरि 5 जे मथां हुजे त 5 5 25, 6 6 36, 7 7 49। त इहे जेके नंबर असांखे मिलंदा 16 खां पोइ 25, 6 6 36, 7 7 49, 8 8 64, 9 81, 10 100, इहे सभु कंटिन्यू जेके बि नंबर आहिनि इहे सभु छा आहिनि, इहे स्क्वायर नंबर्स आहिनि। हिननि खे चइबो आहे परफेक्ट स्क्वायर्स। ठीकु आहे। हिननि खे छा चइबो आहे? परफेक्ट स्क्वायर्स। ठीकु आहे। इहे आहिनि स्क्वायर्स आहिनि इहे, यानी स्क्वायर जो मतिलबु हूंदो आहे त पाण में 2 दफ़ा उहो बेस ज़रब करायो, आंसर तव्हांजो स्क्वायर हूंदो। ठीकु आहे। त यानी अगरि हाणे मां तव्हांखे चवां, लेट सपोज़ मां हिनखे हिते रिमूव कयां हिनखे। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं मां चवां बाबा 10 जे मथां या 11 जे मथां पावर 2 आहे त हिन जो जवाबु छा थींदो? तव्हां चवंदव साईं 11 खे पाण में 2 दफ़ा ज़रब करायो, जेको जवाबु अचे। 1 टाइम 1 इज़ 1, 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 आंसर आहे 1 2 1, यानी 121। ठीकु आहे। कोई बि नंबर हुजे पाण में 2 दफ़ा ज़रब करायो, तव्हांजो आंसर अची वेंदो। पर हाणे जेकॾहिं हिकिड़ी ट्रिक तव्हांखे ॾसियां, तव्हांखे एतिरो टाइम त न हूंदो, जेकॾहिं तव्हां करणु चाहियो, ट्रिक काई यूज़ करणु चाहियो त उहा बि तव्हांखे ॿुधाए छॾियां। अगरि 11 जो ॾिसो कढियोसीं, छा आयो आहे 121 नी, जो स्क्वायर कढणो हुजे त छा कंदा आहियूं असां, हिन नंबर जो स्क्वायर कढी लिखो तव्हां हिते। 1 जो स्क्वायर 1 थींदो आहे न, 1 टाइम 1 इज़ 1, हिन जो बि लिखो हिते 1 टाइम 1 इज़ 1। विच में छा लिखंदव? हिननि टिनी जी ज़रब, यानी 1 टाइम 1 इज़ 1, 1 टाइम 2 इज़ 2। ॾिसो अची वियो न 121। ठीकु आहे। ईअं कहिड़े बि नंबर जो तव्हां स्क्वायर ट्रिक सां कढी सघो था। मिसाल मां तव्हांखे हिनखे रिमूव करे कुझु ॿिया स्क्वायर्स कढी ॾेखारियां। मिसाल 21 जो स्क्वायर कढणो आहे तव्हांखे मिसाल, त 21 जो स्क्वायर छा थींदो? कोई मसइलो न आहे। तव्हां छा कंदव, हिन 1 जो कढंदव। 1 जो स्क्वायर छा आहे? 1। 2 जो स्क्वायर छा आहे? 4, छो त ॿिॾूं 4 थींदो आहे। टिनी खे ज़रब करायो, 2 टाइम 1 इज़ 2, 2 टाइम 2 इज़ 4, जवाबु अची वियो 441। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां कोई बि नंबर कढी सघो था। अगरि हिते कोई 2 डिजिट नंबर अची वञे, लेट सपोज़ 12 अची वञे, या 22 या 24, त 2 हिते अचे ऐं 1 मथे हली वञे। उहो बि मां तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल करे थो ॾेखारियां, त जीअं तव्हां चओ त अगरि को वॾो नंबर अची वञे त उनखे कीअं असां माना सॉल्व करे सघूं था इन ट्रिक ते। लेट सपोज़ 17 स्क्वायर, 17 जो स्क्वायर तव्हांखे ख़बर आहे त हिन जो थींदो आहे 7 7 49, हिन जो आंसर ईंदो आहे 1, ऐं विच ते हिननि टिनिनि जी ज़रब छा थींदी? 1 7 7, 2 7 14। ठीकु आहे। जवाबु अची वियो। हाणे असां छा कंदासीं, हीअ लिखंदासीं पहिरियां, ऐं जेको हिन जो ॿियो जेको हिन सां हिकु नंबर आहे या 2 नंबर आहिनि उहे अॻे ट्रांसफर थी वेंदा, हिन में जोड़ थी वेंदा। छा थी वेंदा? प्लस। त 14 ऐं 4 18, छा थी वेंदा? 18। 18 जो वरी 8 हिते ऐं 1 अॻे ट्रांसफर थी वेंदो हिन में, त 1 ऐं 1 2, यानी जवाबु छा अची वियो? 289 17 जो स्क्वायर आहे। ठीकु आहे। हिन जवाबु उमेदु आहे तव्हांखे स्क्वायर सम्झ में आयो हूंदो। स्क्वायर जो मतिलबु इहो आहे त बेस पाण में 2 दफ़ा ज़रब, बेस चाहे एक्सपोनेंट चाहे पावर चाहे, हाणे पोइ हिते पाण पढ़ी आयासीं पॉज़िटिव एक्सपोनेंट ऐं नेगेटिव एक्सपोनेंट। त उमेदु आहे तव्हांखे स्क्वायर सम्झ में आयो हूंदो। ॿिए वीडियो में असां स्क्वायर रूट पढ़ंदासीं।